जोरदार तालियों वाले कारण मिला है तो मिले एडो मस्त परफॉर्मेंस केવો તને બારલે જોરદાર તાળી ગાવ ને આવે પાંચે લાગે તો તારે પૈસા આપી જશે इन मोटो टिले वाली ग्रुप थे प्रेजेंट कारपोरेटर हीराबाई कंजवाणी जे तरफा 500 रुपया नकद ग्रुप लीडर प्लीज थैंक्स टू कंजवाणी हीराबाई कंजवाणी फॉर encouraging the students. यो सॼो मिस्टर माफी ॾियण वारा इनाम बाक़ी आहिनि त सभिनी ॿारनि खे जॾहिं इनाम ॾींदासीं त ओॾी महिल सभिनी खे तव्हांजी अमानत तव्हांजे ॿारनि खे मिलंदी। यो असांजो लोकगीत बि आहे तव्हांखे ख़बर आहे मोटो टिले जो असांजो लोकगीत बि आहे तव्हां सभिनि खे जाम मज़ो आयो हूंदो हाणे असां रिक्वेस्ट कंदासीं ग्रुप लीडर खे कि अची करे सवाल सभई तैयार थी वञो वात में पाणी अचेव त रोकजो तव्हांखे मस्त मस्त सिंधी खाधनि जा नाला ॿुधाईंदा ॿार वात में पाणी अचेव त रोकजो न त रुमाल हथ में झले वठो सिंधी खाधा तव्हांजो टाइम शुरू थिए थो शुरू थिए बूंदी पटाटा कचालू रस में कड़ी चावल दाल पकवान मिठी ब्रेड कचालू चटनी में बिया चटनी में बूंदी पटाटा चटनी में सेव पटाटा डबली